अपडेट कंदासीं वाक़ई जामशोरो में GDHO आम चूंडन में मुबैना धांधली खिलाफ धरणो M9 मोटरवे ब्लॉक कयो वियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। धरणे में वॾियत में हुर जमात ऐं GDA जा कारकुन शरीक आहिनि। GDA सरबराह बि पहुची वियो आहे। धरणे के पीर पगारो जलाल महमूद शाह, अयास लतीफ़ अली जो, राशिद महमूद सुमरो ऐं डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कंदा। उबावड़ी भरिसां जेगवाई जो कमु शहीद वटि धरणो है पियो। कारकुननि सिंध के पंजाब सां ॻंढींदड़ क़ौमी शहर खे ॿिन्ही पासनि खां बंदि कयो आहे। कंदकोट में बि इंड साहिबे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो पियो। बलूचिस्तान ऐं पंजाब ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। अपडेट कई पिया वाक़ई जामशोरो में GDHO आम चूंडनि में मुबैना धांधली खिलाफ धरणो है पियो आहे। M9 मोटरवे ब्लॉक थी वियो आहे। धरणे में वॾे में हुर जमात जे ऐं GDA जा कारकुन शरीक आहिनि। ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। धरणे के पीर पगारो जलाल महमूद शाह, अयास लतीफ़ अली जो, राशिद महमूद सुमरो ऐं डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कंदा। बावड़े भरिसां जेगवाई जो कमु शहीद वटि धरणो है पियो। कारकुननि सिंध के पंजाब सां ॻंढींदड़ क़ौमी शहर खे ॿिन्ही पासनि खां बंदि कयो आहे। कंदकोट में बि इंड साहिबे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो पियो। बलूचिस्तान ऐं पंजाब खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। अपडेट कई पिया वाक़ई जामशोरो में GDHO आम चूंडनि में मुबैना धांधली खिलाफ धरणो है पियो आहे। M9 मोटरवे ब्लॉक कयो वियो। धरणे में वॾे में हुर जमात ऐं GDA जा कारकुन शरीक आहिनि। GDA सरबराह बि पहुची वियो आहे। धरणे के पीर पगारो जलाल महमूद शाह, अयास लतीफ़ अली जो, राशिद महमूद सुमरो ऐं डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कंदा। बावड़े भरिसां जेगवाई जो कमु शहीद वटि बि धरणो है पियो। कारकुननि सिंध के पंजाब सां ॻंढींदड़ क़ौमी शहर खे ॿिन्ही पासनि खां बंदि कयो आहे। कंदकोट में बि इंड साहिबे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो पियो। बलूचिस्तान ऐं पंजाब ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। जामशोरो मां तफ़सील मालूम कंदासीं। रहीम बख्श बलोच लाइन ते मौजूद आहे। जी रहीम बख्श बलोच, धरणे बाबति आगाह कजो। जी रहीम बख्श। नासरीन वाक़िया आगाह कयूं पिया। धरणे में वॾियत में हुर जमात ऐं GDA जा कारकुन शरीक आहिनि। GDA सरबराह बि पहुची वियो आहे। धरणे के पीर पगारो जलाल महमूद शाह, अयास लतीफ़ अली जो, राशिद महमूद सुमरो ऐं डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कंदा। उबावड़ी भरिसां जेगवाई जो कमु शहीद वटि बि धरणो है पियो। कारकुननि सिंध के पंजाब सां ॻंढींदड़ क़ौमी शहर खे ॿिन्ही पासनि खां बंदि कयो आहे। कंदकोट में बि इंड साहिबे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो पियो। बलूचिस्तान ऐं पंजाब ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। अपडेट कई पिया वाक़ई जामशोरो में GDHO आम चूंडनि में मुबैना धांधली खिलाफ धरणो है वियो आहे। M9 मोटरवे ब्लॉक थी वियो आहे। राब्तो बाल थियो आहे रहीम बख्श बलोच सां। जी रहीम बख्श बलोच, इन धरणे बाबति वधीक आगाह कजो। मारवी GDA पारां आम चूंडनि में मुबैना धांधलीअ खिलाफ जामशोरे में क़ौमी शहर मोटरवे ते हज़ारनि जी तादाद, लखनि जी तादाद में जेके हुर आहिनि उहे पहुची विया आहिनि। हिन वक़्तु उहो जारी आहे। बाज़ाब्ता तौरु हिन वक़्तु M9 मोटरवे खे बंदि कयो वियो आहे। सवें गाॾियूं बीहजी वियूं आहिनि। ट्रैफ़िक जी रवानगी जेका आहे उहा मुकमल तौर ते मुअतल थी वई आहे। GDA पारां आम चूंडनि में मुबैना धांधली खिलाफ़ धरणे में पीर साईं पागारो, राशिद महमूद सुमरो, सैयद जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, अयास लतीफ़ अली जो ऐं ॿिया ख़िताब कंदा। हिन वक़्तु पीर साहब पागारो जामशोरे में पहुची वियो आहे। कुझु देरि बाद ई जेको आहे सो धरणे वारे हंधि पहुचंदो, उते जेको आहे सो ख़िताब कंदो। हिन वक़्तु जेको आहे सो जुमे जी नमाज़ जेका आहे उहा अदा कई पई वञे। हुन सां गॾोगॾु ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त धरणे वारे हंधि सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। स्टेज कोटड़ी जामशोरो रोड इंटरचेंज वटि 100 x 15 फुट जो ठाहियो वियो आहे, जॾहिं त M9 मोटरवे खे हिन वक़्तु मुकमल तौर ते जेको आहे सो बंदि कयो वियो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी रहीम बख्श बलोच आगाह करण लाइ। अपडेट कई पिया वाक़ई जामशोरो में GDHO आम चूंडनि में मुबैना धांधली खिलाफ धरणो है वियो आहे। M9 मोटरवे ब्लॉक थी वियो आहे। धरणे में वॾे में हुर जमात ऐं GDA जा कारकुन शरीक आहिनि। GDA सरबराह बि पहुची वियो आहे।
अपडेट के प्यावा के धरणे के पीर पगारो जलाल महमूद शाह अयास लतीफ अली जो राशिद महमूद सुमरो ऐं डॉक्टर कादिर मक्सी खिताब कंदा। उबावड़े भरिसां जेवाई जो कमू शहीद पट पर धरणो है वियो। कारकुननि सिंध के पंजाब सां ॻंढींदड़ क़ौमी शहर के ॿिन्ही पासनि खां बंदि करे छॾियो। कंदकोट में भी इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो पियो। बलोचिस्तान ऐं पंजाब खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई आहे। उबावड़ो मां तफ़सील माल कंदासीं हबीब रहमान चाचड़ खां। जी हबीब रहमान चाचड़ आगाह कजो कमू शहीद पट पर धरणो है वियो आहे, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल 8 फरवरी ते आम चूंडनि मुबैना धांधले खिलाफ जियो आहे। सूबाई सदर ते जिले अमीर मौलाना इसहाक लिगारी ऐं जनरल सेक्रेटरी मौलाना मोहम्मद कासिर कावड़ ऐं सूबाई सलार सिराज अहमद चन्नू ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जेको आहे सवें जेको आहे जियो आहे सवें कारकुन जेको आहे सिंध पंजाब बॉर्डर कमू शहीद हाईवे जेको आहे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। धरणे सबबि जेको आहे सिंध पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक जेको आहे जाम थी वियो आहे ऐं हज़ारनि गाॾी जी जेको आहे कतरूं लॻी वियूं आहिनि, जंहिं करे मुसाफ़िर जेको आहे सख़्तु परेशान खे मुंहुं ॾे रहिया आहिनि। ऐं होॾां एहतजाज कंदा जो चवणु आहे त आम चूंडनि जंहिंमें जियो आहे उमेदवारनि खे ज़बरदस्ती हाराए वियो आहे। असांजो मुतालबो आहे त 45 फार्म तहत जेको आहे जियो आहे उमेदवारनि कामयाब जो नोटिफिकेशन जारी कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज करणो जेको आहे जारी रहंदो। जी मेहरबानी अवां जी हबीब रहमान चाचड़ आगाह करण लाइ। नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। जामशोरी में जेडीए जो आम चूंडनि में मुबैना धांधली खिलाफ धरणो है वियो आहे। M9 मोटरवे ब्लॉक थी वियो आहे। धरणे में वॾियक में हुर जमात ऐं जीडीए जा कारकुन शरीक आहिनि। जीडीए सरबराह बि पहुची वियो आहे। धरणे के पीर पगारो जलाल महमूद शाह अयास लतीफ अली जो राशिद महमूद सुमरो ऐं डॉक्टर कादिर मक्सी खिताब कंदा। उबावड़े भरिसां जेवाई जो कमू शहीद पट पर धरणो है वियो। कारकुननि सिंध के पंजाब सां ॻंढींदड़ क़ौमी शहर खे ॿिन्ही पासनि खां बंदि कयो वियो आहे। कंदकोट में भी इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो पियो। बलोचिस्तान ऐं पंजाब ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई आहे।